वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाण खे जमहूरी सॾाईंदड़ पाक फ़ौज खे हुकूमत केराइण जो चई रहिया आहिनि। मुख़ालिफ़ दर हुकूमत केराइण लाइ कुझु बि करण लाइ तयार आहे। मुख़ालिफ़ चाहिनि था त संदन चोरियूं ज़ाहिर थियण खां अॻु हुकूमत घर हली वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान लोधरा मुल्तान शाहराह खे अपग्रेडेशन ऐं बहाली वारे मंसूबे जो इफ़्तिताह कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त करप्ट अंसर चाहिनि था त हुकूमत नाकाम थी वञे। मुख़ालिफ़ एनआरओ लाइ कुझु बि करण लाइ तयार आहिनि। हुकूमत केराइण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। वज़ीर आज़म चयो त पाण खे जमहूरी सॾाईंदड़ पाक फ़ौज खे चई रहिया आहिनि त हुकूमत खे केराए छॾियो। मुख़ालिफ़ चाहिनि था त चोरियूं ज़ाहिर थियण खां अॻु हुकूमत घर हली वञे। हुन चयो त मुख़ालिफ़ चवनि था त एनआरओ ॾियो न त हुकूमत केराए छॾींदासीं। मुल्क अंदरि हर हंधि माफ़िया वेठी आहे। करप्ट माफ़िया हुकूमत केराइण लाइ कुझु बि करण लाइ तयार आहे। वज़ीर आज़म जो वधीक चवणु हो त अपोज़िशन ड्रामो पई करे त पाकिस्तान तबाह थी वियो आहे। असां मुसलसल तनक़ीद खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। 2.5 साल वॾे सब्र सां गुज़ारिया आहिनि। तासुर ॾिनो पियो वञे बटण दॿाइण सां नओं पाकिस्तान ठही वेंदो।